ज़िंदगी जा लम्हा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ज़िंदगी जा लम्हा सां गॾु मां आहियां जो पंहिंजो मेज़बान मिरान खान अबरू। हमेशह जी कोशिशि कई आहे त शहर जी हिकु अहिड़ी मरूफ़ ऐं मोज़िज़ शख़्सियत असां सां गॾु हुजे जंहिं फ़न में, मौसीक़ी में, शाइरी में, अदब में, सियासत में हिकु नालो कमायो हुजे ऐं हिकु नामेवार शख़्सियत हुजे। ईअं ई असां सां अॼु हिकु मोज़िज़ ऐं सोशल शख़्सियत गॾु आहे जेको कंहिं नाले जो मोहताज नाहे, जंहिंखे सिंध जे तक़रीबन वॾनि फ़नकारनि ॻायो आहे, जंहिंजा गीत तमामु मक़बूल गीत विया आहिनि ऐं जेको हिकु सुठो बिज़नेसमैन आहे जंहिंजो मून प्लस लाड़काणो सिनेमा जो मालिक आहे, सिराज खान साहिरो साहिब मौजूदु आहिनि। अचो साईं जन सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻिते वधायूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। भाईजान छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर ॿार हिते सही आहे? सगत ॿार ख़ुशि ख़ैर? सर पहिरियां त अव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम ज़िंदगी जा लम्हा में भलीकार कयूं था। महिरबानी। हमेशह असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त ॾिसंदड़ नाज़रीन जे अॻियां हिकु अहिड़ी शइ मुतारिफ़ कराइजे जेके हिकु बिज़नेसमैन हुजे, शाइर हुजे, सियासतदान हुजे, अदब सां तालीक़ रखे या कंहिं अहम मौज़ूद शख़्सियत हुजे त हमेशह ॾिसंदड़ इहा कोशिशि कई आहे त छो न उनजी पर्सनल ज़िंदगी ते बि हिकिड़ी नज़र रखिजे, छो जो बिज़नेसमैन हुजे, सियासतमैन हुजे, जेको बि हुजे उनजे लाइ उन सां गॾो गॾु हिकिड़ी ॿी उनजी पर्सनल लाइफ बि थींदी आहे, ज़िंदगी बि थींदी आहे। इन तरह इहे अवां सां हिन प्रोग्राम में वेलकम था कयूं। महिरबानी। असुल में तव्हां जेको सिलसिलो रखियो आहे इहो तमामु बहितरीनु आहे ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हां सुठियुनि शख़्सियतनि तां वञो था ऐं उन्हनि जो तारुफ़ करायो था ऐं उन्हनि जी बि पंहिंजी हिकिड़ी ज़िंदगीअ जा लम्हा गुज़री चुका आहिनि, उहो तव्हांखे शेयर कंदा ऐं सुठो आहे त 5 दोस्त ॿुधंदा, 5 दोस्त ॾिसंदा, उन मूं काफ़ी दोस्त पिराईंदा बि। छो त असां हमेशह इहो कोशिशि कई आहे त जेकॾहिं असां अलाह साईं इज़त कई आहे, ज़ाहिर आहे असांखे पाण खे ताक़त कोन आहे, मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहाबे हर शइ मिली आहे ऐं असां उनजा जेको आहे सो आशिक़ रसूल आहियूं ऐं रहिया बि उते आहियूं सऊदी अरब में काफ़ी टाइम खां वठी। पोइ हमेशह असांजी बि कोशिशि इहा हूंदी आहे त जेको बि कुझु मिलियो आहे त उतां मिलियो आहे ऐं हमेशह असां बि दोस्तनि खे सुठा सबक़ ॾींदा आहियूं। तव्हांजी सुठो प्रोग्राम आहे, ख़ुशी थी आहे, तव्हां भली करे आयो, असांखे अञा हिमत अफ़ज़ाई मिलंदी ऐं अॻिते असां थी सघे थो कुझु ॿिया बि जेके आहिनि सो प्रोजेक्ट खणी हलूं ऐं तव्हांजे ॻाल्हाइण सां पंहिंजे दोस्तनि जी जेके आहे रिस्पॉन्स मिलंदी ऐं कुझु जवाबु मिलंदा। राज साहिरो साहिबु तव्हांजो जनम ॾींहुं कॾहिं ऐं किथे थियो? 1979 16 फेबरवरी ऐं ॻोठु इमाम बख़्श सारियो मोहज दड़े लॻ आहे, हिकिड़ो ॻोठु आहे असांजो, नंढिड़ो ॻोठु आहे, तक़रीबन 12-13 घरनि ते मुश्तमिल आहे ऐं असां ॻोठ जा चङा मुड़ुस पिया आहियूं ऐं अलाह जे करम सां रब जा लख अहसान आहिनि। पोइ आहिस्ते आहिस्ते असां जॾहिं मां उते जनमु वरितो, जनमु वठण खां पोइ मां पढ़ाई शुरू कई, पढ़ाईअ खां पोइ सिलसिलो अॻिते हलियो। तव्हां प्राइमरी जी तालीम किथां हासिलु कई? असुल मां पहिरियों दर्जो पढ़ियो आहे असांजे ॻोठ जे साम्हूं बिंडी शरीफ़ आहे, उते स्कूल हुयो असांखां विच ते दादू कैनाल हुयो, उनखां पोइ असां उते पहुतासीं, उते पढ़ियासीं, तक़रीबन 5 दर्जा पढ़ियासीं उते। उनखां पोइ वरी असां मोहजदड़ हाई स्कूल, पहिरियों मिडिल स्कूल असांजे दौर में, पोइ त हाई स्कूल थियो, पोइ असां तालीम मां उते पढ़ी मिडिल स्कूल मोहजदड़ ते। बचपन में ज़ाहिर आहे हिकिड़ो बचपन हूंदो आहे, उन में हर ॿार हिकु शरारती हूंदो आहे। छा अव्हां बचपन में शरारती रहियो? मारूं बि खाधियूंसीं ऐं असांजो वालिद साहिबु हमेशह पंहिंजे ज़माने सां दोस्तनि में भरपूर ख़ुशि हूंदो, उन्हनि सां गॾु हूंदो हुयो। पोइ असांजो भाउ जेको मुंहिंजो भाउ वॾो इमाम बख़्श सारियो, उहो मुंहिंजो क़ाबिल एतिराम आहे, मुंहिंजे पीउ जे बराबरि आहे, मां हुनजी वॾी इज़त कंदो आहियां ऐं मां हुनजो शुक्रगुज़ार आहियां। पोइ सिखिया काफ़ी उनखां वरितीसीं। हू हिन वक़्तु उस्तादु आहे मोहजदड़ हाई स्कूल में, जिथे पढ़ियो मुंहिंजो बिरादर वरी उते ई हाई स्कूल में हिन महिल टीचर आहे। पोइ उन असांखे मारियूं बि ॾिनियूं, पोइ कुझु अहिड़ियूं हरकतियूं हुयूं जंहिंजे करे ऐं हक़ीक़त में वॾो हमेशह जेकॾहिं नंढे खे मार थो हुजे या सबक़ु ॾिए थो या जेको कुझु सचु चए थो त उन में माण्हू नाराज़ न थिए, इहो सबक़ु आहे। कॾहिं वॾो नंढे जे लाइ बुराई न चाहींदो। साहिरो साहिबु, घर में सभ खां वधीक अव्हां सां मोहबत केरु कंदो आहे? हिकिड़ो माउ जो प्यारु त अलॻि आहे जंहिंजो दुनिया में कॾहिं बि को मिसाल नथो करे सघे। उन खां अलावा घर में त भाती हर कंहिंखे प्यारो हूंदो आहे, पर इहो हक़ीक़त आहे त घर में को भाती जेको आहे न हिकिड़ो घणो प्यारु ॾींदो आहे, उहो ज़ाहिर ज़रूरु उनखे करणु खपे ऐं बिल्कुलु अमरदर कंहिंसां प्यारु करे थी। मुंहिंजो वालिद साहिब जो बि असां सां प्यारु हुयो ऐं आहे, हमेशह रहंदो, हुनजी शफ़क़त जो हथु आहे। मुंहिंजी वालिदेन ज़िंदा आहे ऐं मां वॾो ख़ुशनसीब इंसानु आहियां जो मुंहिंजे मथां हुननि जी शफ़क़त जो हथु आहे ऐं मूंखे प्यारु पंहिंजे चाचा जो बि तमामु घणो मिलियो। मुंहिंजी ज़िंदगी में मुंहिंजो चाचा आहे नवाब अली सारियो,
जंहिं मूंखे एतिरो प्यारु ॾिनो, नंढपण में हथ में वठी घुमाई फिराई, ॿाहिरि दुनिया ॾेखारी। असुलु मुंहिंजे चाचा जो घणो किरदारु आहे हिन में। मुंहिंजो पीउ त उहो मालिक आहे, उहो उनजो एतिरो असां सां सहकार न रहियो, छो त उहो पंहिंजी मस्तीअ में मस्तु हुयो। पोइ घर में असां सां जेको हुयो न, मुंहिंजे चाचे जो घणो मुंहिंजे मथां हथु हूंदो हुयो, जंहिंजो मूंसां तमामु घणो प्यारु रहियो। ऐं अमर जो त हमेशह उहो हर कंहिं सां आहे, भाइरनि जो बि हमेशह आहे, पर हिकु ख़ानदान जी लेवल में जेकॾहिं हिकु ॻोठ ऐं हिकु घर में मूंसां चाचे जो तमामु घणो प्यारु रहियो। बचपन जो लम्हो जेको अॼु बि तव्हांखे यादि हुजे ऐं अव्हां विसारे न सघिया हुजो? हा, बचपन जो लम्हो हमेशह असां प्राइमरी तरह स्कूल पढ़ंदा हुआसीं। पोइ जॾहिं ॿार खे का बि अहिड़ी स्कूल घुसाइण जी हूंदी आहे, चवंदो आहे अगरि स्कूल मां घुसायां त को न को बहाना ॻोल्हींदो रहंदो आहे। पोइ असांजे विच ते दादू के नालो हूंदो हो। पोइ मां हुन ॿेड़ीअ ते वञा पियो, पोइ साओ करे ॿेड़ीअ तां किरी पियुसि हिन में बैराज में, त जीअं मुंहिंजा लटा भिजनि, हे हो भिजनि, त जीअं मुंहिंजो भाउ वॾो जेको आहे जीअं मूंखे मार धार न ॾिए या मूंखे कुझु घटि वधि न ॻाल्हाए। पोइ इहो हमेशह घणो यादि ईंदो आहे त माना गुसाइण जे करे माण्हू केॾो कुझु करे थो, त आख़िर दादू के नाले में पाण खे कहिड़े ॿेड़ीअ तां ऐं माना त जीअं मां स्कूल न वञा, पोइ ते वञी करे हरकतूं कयां। वक़्तु आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, असां सां गॾु ई रहो, असांजे पेज लाइक न्यूज़, ऐं वरी वापसि अचूं था इन प्रोग्राम जी ॻाल्हि अॻियां थियो। ज़िंदगीअ जा लम्हा, ज़िंदगीअ जा लम्हा। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अव्हांजे पंहिंजे पसंदीदा प्रोग्राम ज़िंदगी जा लम्हा में भली कयूं था। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो नालो ऐं हिकु सुठो शाइर सिराज सारियो साहिबु। जितां ॻाल्हियुनि खे छॾियोसीं उतां ॻाल्हियुनि में स्टार्ट आहे। सारियो साहिबु, तव्हां जे मंज़िल ते आहियो, इन मंज़िल ताईं पहुचण में अव्हांखे केतिरी महिनत करणी पई? ॾिसो, असुल में महिनत हर माण्हू करे थो, पर हर महिनत जा बि टॉपिक हूंदा आहिनि। मंज़िलूं माणण जे लाइ कोशिशूं हर को करे थो, ईअं न सिर्फ़ु मां कई आहे, हर माण्हू कोशिशि करे थो, पर रब साईं जंहिंखे नवाज़े। पोइ असां ज़िंदगीअ में जेके बि मां लम्हा गुज़ारिया, हमेशह पंहिंजी ज़िंदगीअ में इहो चाहियो त मुंहिंजा मालिक कंहिंखे तकलीफ़ मां न पहुचे, कंहिंखे ॾुखियो मां न कयां, मुंहिंजे तरफ़ां कंहिंखे ॾुखु न मिले। पोइ जेकॾहिं तव्हां उन ॿिए जे लाइ भलो था चाहियो त हमेशह रब साईं तव्हांजो भलो चाहींदो। सो मूंखे रब जी नवाज़िश आहे मुंहिंजे मथां, ऐं मिठड़े मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असांजे मथां नवाज़िश आहे, जंहिंजे करे असां हिन पोज़ीशन ते पहुता आहियूं, हिन कैटेगरी ते आया आहियूं। अलाह असांजी हर जॻह ते इज़त कई आहे, हर मिटनि माइटनि अज़ीज़नि दोस्तनि में कंहिंसां बेवाजिबी न कई आहे, ऐं काफ़ी जिदोजहदूं कयूंसीं पंहिंजी ज़िंदगीअ में। सर साहिबु, शाइरी जी दुनिया में तव्हांजो तमामु वॾो नालो आहे, ऐं सिंध जे हर वॾे नंढे फ़नकार तव्हांजा कलाम ॻाया आहिनि। नाज़रीन ॿुधण थी चाहे त शाइरीअ जो शौक़ु कॾहिं थियो ऐं कंहिंखां मुतारिफ़ थी करे थियो? इहो मां सऊदी अरब में 1995 में मां वियो आहियां। पोइ उते जीअं वियुसि त ज़ाहिर परदेस इंसान खे घणो कुझु सेखारे थो। परदेस ते मूंखे काफ़ी तकलीफ़ूं बि आयूं, परेशानियूं बि कटियूंसीं। पोइ हमेशह उहो चाहियोसीं त इहे रब जे तरफ़ां आहिनि। नसीब हर कंहिंजो नसीब ईअं न चए त मुंहिंजो नसीब बुरो आहे, नसीब बि भलो थी सघे थो, पर उहो तव्हां शिकायत कयो मुंहिंजे रब खे। माण्हूअ खे हुनखे शिकवा गिला सां को फ़ाइदो न आहे, पंहिंजे नसीब खे घटि वधि न चए माण्हू। बहितर आहे त रब खां हुनजी दुआ घुरे त मुंहिंजा रब मुंहिंजो नसीब भलो कर। पोइ इन तकलीफ़ुनि में हुयासीं। पोइ शाइरीअ ते मतिलबु ईअं माण्हू जा कलाम धलाम ॿुधंदा हुआसीं कैसेटुनि में, परदेस ते हमेशह घणो माण्हू ॿुधे थो। पोइ मां ईअं ॿुधंदो हुअमि त पोइ मूंखे पंहिंजे ज़हनी तौर ते शौक़ु पैदा थियो। पोइ मां उस्तादी मूंखे हुई कोन। पोइ उते असांजो दोस्त आहे भाउ सरदार शबीर ख़ान जो हुयो, तमामु प्यारो दोस्त आहे। पोइ दिलि चयो त छो न भला हिकिड़ो धाॻो ॿधायां, छो त उहो भाउ बि असांजो शाइरी कंदो हुते। पोइ उनखां मां धाॻो ॿधायो। पोइ शाइरी मूं पाण शुरू कई, सुठे नमूने सां हुनखे हिकु ॿ शेर ॿुधायमि, जंहिंमें हुननि माना असांखे इहो चयो त भाउ तुंहिंजी शाइरी तमामु भली आहे, मां सुठो शाइर आहियां, सिंध जी लेवल ते मां तव्हांखे उस्तादीअ जो जेको आहे धाॻो ॿधां थो। पोइ असां धाॻो ॿधायमि। पोइ त बसि मां कार्टून हूंदा हुआ, जेके माण्हू कार्टून खणंदो आहे, जंहिंमहिल कंटेनर लाहींदो आहे उते असां ड्यूटी कंदा हुआसीं। पोइ कार्टूननि ते बि मां शेर लिखंदो रहंदो हुउसि। पोइ ऑटोमेटिकली ज़ाहिर आहे इंसान जो ज़हन आहे, सिंधी पंहिंजी ॿोली आहे, त हर माण्हू त सम्झी सघे थो, ॻाल्हाए बि सघे थो, त उनखे सिर्फ़ु जग जोड़ जेकी आहे उहा सिखे, बाक़ी त हर शइ आसान आहे। सो चवंदा आहिनि त कोशिशि सां हर शइ थी सघे थी। परदेस में पंहिंजनि जी यादि केतिरी ईंदी आहे? परदेस में पंहिंजनि जी यादि जी त ॻाल्हि ई न रही, उहे त हमेशह दिलि में हूंदा आहिनि, उन्हनि खे कंहिं विसारियो आहे।
पंहिंजनि खे त केरु विसारींदो ई न आहे, छो त पंहिंजा जिन विसारियासीं उहे पंहिंजा न थिया। पोइ असांखे त एतिरो यादि हूंदा आहिनि असांखे पंहिंजे जीअं हिकिड़ो इंसानु हर रोज़ु पंहिंजी ख़ुशबू लॻाए तयारु थी वेहिजी नाश्ता करे सभु को पंहिंजो पाण खे ख़ुशबू लॻाए तयारु थींदो आहे, फणियूं दणियूं ॾेई, ईअं असांखे हर रोज़ु माना उहे ज़हन में हूंदा आहिनि पंहिंजा अज़ीज़, पंहिंजा मिट, पंहिंजा भाइर, पंहिंजा प्यारा माण्हू, उहे विसरण जहिड़ी शइ न आहिनि। हर माण्हू खे पंहिंजनि जी तमामु घणी हिकिड़ी यादि हूंदी आहे, पर दिलि चाहींदी आहे त को अहिड़ो कंहिं माण्हू जी जंहिंजी तव्हांखे ज़रूरत महसूसु थी हुजे त काश जे हीउ माण्हू हिते मूंसां गॾु हुजे हा त मुंहिंजो परदेस जो मज़ो भलो थी वञे हा, या मां परदेस जा ॾींहं ॾाढा सुठा गुज़ारे वञा। परदेस में हमेशह, छो त मुंहिंजी शादी सऊदी अरब में थियल आहे, उते मूं शादी कई, प्यार बि मूं उते कयो, मोहबत बि उते कई, अलाह जे करम सां मूंखे उहा शादी नसीब थी जंहिंसां मूं मोहबत कई, मूंखे उहा मिली, ऐं उन सां गॾु रही करे मूंखे कंहिं शइ जी कमी न रही, छो त जॾहिं हमसफ़र गॾु हूंदो आहे त हमेशह उनखे कमी थींदी आहे पंहिंजी वालदेन जी। परदेस में मूंखे पंहिंजी वालदेन जी घणी कमी रही ऐं पंहिंजे भाइरनि जी कमी रही, कोशिशि बि कई मूं त उन्हनि खे उते सेटल कयां, लेकिन उहे न रही सघिया। मां उन्हनि खे घुरायो, सभिनी खे घुरायो आहे, सॼी फैमिली खे पंहिंजी खे टोटलियुनि खे घुरायो आहे, पर उहे रहिया न, वरी उहे वापसि थी विया। पर मक़सदु ॻाल्हि जो त अलाह जे करम सां पंहिंजी औलाद बि आहे अल्हम्दुलिल्लाह। पोइ हाणे अहिड़ी तकलीफ़ या अहिड़ी परेशानी या इहा न आहे कमी त यार कुझु हाल को माण्हू मूंसां गॾु हुजे हा त मां ज़िंदगी जा लम्हा अञा सही गुज़ारियां, पर हमसफ़र ऐं पंहिंजा बचा गॾु आहिनि। तव्हांजी ख़्वाहिश शाइरी जे हवाले सां त काश हीउ गीत मुंहिंजो जेका फ़नकार ई ॻाए हा, छो जो तव्हांजो हर फ़नकार तक़रीबन ॻायो आहे, बिल्कुलु अहिड़ी का ख़्वाहिश हुजे जेका माना तव्हां चाहियो त काश मुंहिंजो हीउ गीत हीउ फ़नकार ॻाए हा त अञा वधीक मक़बूल थिए हा, ॾाढो सुठो हुजे हा। शाइरी जी लेवल ते मां शौक़ु बि ॾाढो कयो, दोस्त बि मूंखे भला मिलिया, ऐं मूंखे काफ़ी दोस्तनि हक़ीक़त में मॉडलिंग बि मूंखां कराई वई। मुंहिंजो दोस्त आहे तौसीफ़ अघम साहिबु, लाड़काणे में रहंदो आहे, ऐं उहो हुनजो वाल साहिबु बि असांजो तमामु मोज़िज़ आहे, क़ाबिल एतिराम आहे, ऐं हक़ीक़त में माना उन मूंखे शौक़ु ॾिनो त वाह चाचा तव्हां त जेको आहे सो मॉडलिंग कयो, तव्हांखे ॾाढी सूट कंदी, तव्हांखे ॾाढो प्यारा लॻंदव। पोइ हिकु ॿ गाना उन मूंखे 3 गाना कराया बि हुया। परदेस प्यारा तूं हाणे वञी थो, दुश्मन हज़ारे अखियुनि सां ॾिसी थो। परदेस प्यारा तूं हाणे वञी थो, दुश्मन हज़ारे अखियुनि सां ॾिसी थो। कजां ख़्याल मिठेड़ा अथई रब साणी, हिते तो सवा दिल कंदी कीअं माणी, मिठा तो त मूं खां कई मोकिलाणी, हिते तो सवा दिल कंदी कीअं माणी, हिते तो सवा दिल कंदी कीअं माणी। शाइरीअ जी लेवल ते मां पंहिंजो ज़हन में इहा सोच रखी त जेकॾहिं हिकिड़ी शाइरी आहे, जेकॾहिं शाइरी मयारी आहे त उनखे कोशिशि न आहे त फलाणो कलाम ॻाए। ज़ाहिर ॻाइणो जेको कलाम ॾिसंदो ऐं शाइरीअ में दम हूंदो ऑटोमेटिकली उहो ॻाईंदो। मूंखे इहा ख़्वाहिश न रही त यार काश मुंहिंजो हीउ न ॻायो आहे त ॿियो ॻाए हा त अञा भलो थिए हा, पर जंहिंखे मूं शाइरी ॾिनी आहे उन भली ॻाई आहे ऐं सुठी मोट मिली आहे मूंखे। मुंहिंजो मशहूरु कलाम आहे शमन अली मीराली में, कुंड में थियो रोई वेठो धोखो मिलियो थी छा, दर्द कोई दिलि खे ओखो मिलियो थी छा, ऐं काफ़ी ॿिया बि कलाम आहिनि। हाणे केतिरा नाला खणूं, केतिरा कलाम खणूं। मंज़ूर सखीराणीअ सुठा कलाम मुंहिंजा चया आहिनि, शबीर समे, फराह ख़ानम, फौज़िया सुमरो, मास्टर मरहूम, मतिलबु टोटली काफ़ी गाना मूंखे तक़रीबन 70-80 गाननि ॻायो आहे ऐं सुठा मक़बूल कलाम मुंहिंजा ॻाया अथनि। तव्हांजा त वाक़ई हर फ़नकार गीत ॻाया आहिनि ऐं ॾाढा सुठा बि ॻाया आहिनि, मक़बूल आहिनि, पर तव्हांखे पाण खे तव्हांजो गानो कहिड़ो पसंदि आयो आहे जेको तव्हांजी दिलि खे मतिलबु छुहंदो हुजे? तूं मुंहिंजे प्यार खे परखी हा, सम्झी हा, बेवफ़ाई करी हा पोइ, इहो मुंहिंजो मशहूरु कलाम आहे, मंज़ूर सखीराणी चयो, ऐं उन कलाम बाक़ाइदे मूंखे ख़ुशि कयो।
छो त उहो ॾुखियल कलाम हुयो ऐं पोइ कंहिं दोस्त महबूब खे मयार हुई, पोइ उन जे हिसाब सां मूंखे उहो मां काफ़ी ॿुधंदो हुउमि। असांजा ॾिसण वारा नाज़रीन बि ॾिसनि था त जे अगरि इहो गीत थोरो गुनगुनाईंदो त ॾाढो मज़ो अचे। इहा दीदी हाणे परेशानी थी। तूं मुझे प्यार खे परखी हाँ समझी हाँ बेवफाई करी हाँ पोइ तूं जुदाई करी हाँ पोइ। मक़सदु ॻाल्हि जो त ॻाइणु तमामु ॾुखियो आहे, शाइरी सवली आहे ऐं शाइरी पंहिंजी सिंधी ॿोली आहे त हर लफ़्ज़ बि आहिनि, चवणी जेकी आहे न तमामु मूंखे ॾुखी लॻंदी आहे। ऐं पोइ हमेशह मां जॾहिं बि शाइरी कई, हालांकि शाइरी ते शौक़ु मुंहिंजो ईअं शाइरनि मूं पैदा थियो, जीअं शाइर हिकिड़ो जंहिंजो नालो ईंदो आहे चवंदो हुउमि त काश मुंहिंजो बि नालो अचे उन। हालांकि मूंखे धुन ॻाइण जो मूंखे कोई एतिरो अंदाज़ कोन आहे, पर पोइ जीअं कलाम हलंदो आहे त उन कलाम जा लफ़्ज़ ॻणे करे उनजो वज़न ॾिसी करे उन वज़न ते कलाम लिखी पोइ मां ॾींदो आहियां आॾो शाइरनि खे, पोइ उनजी इस्लाह बि कंदा आहिनि, ईअं न आहे। पर मक़सदु ॻाल्हि जो शइ मुंहिंजी परफेक्ट बीहंदी आहे, छो त मां वज़न ॾिसी करे ऐं लफ़्ज़नि खे ॻणे करे ऐं वज़न खे तोरींदो आहियां। इन जे करे मुंहिंजी शइ कॾहिं अहिड़ी का शइ इस्लाह कंहिं न कई आहे, काफ़ी टोटल शइ मुंहिंजी कामयाबु वई आहे। वक़्तु आहे हिकु शार्ट कमर्शियल ब्रेक जो, असां सां गॾु ई रहो, असांजे पेज लाइक कयो न्यूज़, ऐं वरी वापसि अचूं था इन प्रोग्राम जी ॻाल्हि अञा अॻिते वधंदासीं। ज़िंदगीअ जा लम्हा, ज़िंदगीअ जा लम्हा। अच्छा सारियो साहब, जीअं सऊदी अरब में हितां जा पाकिस्तान जा माण्हू वञनि था, माण्हू हितां वारा पाकिस्तान में रहंदड़ माण्हू ईअं सम्झंदा आहिनि त भई सऊदी में वञे थो वॾा पैसा कमाए थो, ॾाढो ख़ुशि आहे, उते उन्हनि खे केतिरियूं परेशानियूं दरपेश ईंदियूं आहिनि? तव्हांजो इहो सुवालु तमामु दिलचस्प आहे। अक्सर असांजे सिंध जा माण्हू, असांजे पाकिस्तान जा माण्हू जॾहिं सऊदी अरब जा माण्हू हितां वेंदा आहिनि न, इहे सोना लॉकेट माना घड़ियूं वी आई पी अजर सुठा रुमाल ऐं उते वञी होटल ते वेहंदा आहिनि, बोस्किया जोड़ा पाए, त पोइ माण्हू जो दिमाग़ फिराए था छॾनि। इहो था चवनि त घणो करे त सऊदी अरब में को वॾी कमाई आहे, वॾो पैसो आहे। असुल में इंसान जे महिनत करे त पाकिस्तान में महिनत करे त उन महिनत जो फल उते बि मिली सघे थो। सऊदीअ जी ॻाल्हि न आहे त यार सऊदी में वञी कमाईंदुसि, हिते नथो कमाए सघां। असुल में हर शइ पाण ते डिपेंड थो रखे। पोइ माण्हू ईंदा आहिनि हिते ॾाढो परेशान बि हूंदा आहिनि सऊदी अरब में, ऐं चवंदा आहिनि त काश जेकर न चऊं हा ऐं इहो जेको बि आहे तकलीफ़ ॻोठ कयूं हा त भलो हुजे, पंहिंजे बचनि सां गॾु हुयासीं। पोइ इन जे करे मुंहिंजो पैगाम इहो आहे त जेकॾहिं पंहिंजे ॻोठ में तकलीफ़ बि करे ऐं परेशानी बि कटे ऐं सुठी ऐं हक़ लाल जी महिनत कंदा न, त उन्हनि जे लाइ उते बि सऊदी आहे। ईअं न आहे त परदेस ते जेको आहे सो अचे हिते हरू भरू ॿियनि जा नौकर थियनि, ॿियनि जी परेशानियूं कटनि, उहो साॻी परेशानी ॻोठ में कटनि त बहितर आहे पंहिंजे बचनि सां गॾु हूंदा हुआ। पर उहो असांजे पाकिस्तान वारनि में माहौल थोरो घटि आहे, छो त वॾाई वधी वई आहे। हर माण्हू थो चए त मां मोतबर थियां, मां नवाब थियां, फलाणे जी इज़त छो आहे, छो न मुंहिंजी बि इज़त थिए। छो इहे ॻाल्हियूं अॼुकल्ह माण्हू थोरो घटि था सोच रखनि। ॿाहिरि जेके अरब मुल्क जा उते माण्हू रहनि था, ज़ाहिर उहे उतां जा शहरी आहिनि या पाकिस्तान खां या कंहिं ॿियनि मुल्कनि खां वञनि था, उन्हनि जो उन्हनि सां उते रवैयो कहिड़ो थो रहे? ॾिसो, असां इन ॻाल्हि ते ईंदासीं त उतां जा सऊदी अरब जा जेके माण्हू आहिनि न, असां अक्सर अजनबी जेके ॿाहिरीं लेवल जा माण्हू आहियूं, ॿाहिरनि मुल्कनि जा माण्हू, उन्हनि जी असां इज़त कंदा आहियूं। मिठड़े मोहम्मद सदके, छाजे करे जो उनजी औलाद आहे, उनजी ॿोली आहे, मिठड़ी ॿोली आहे, असां अरब जी तमामु घणी इज़त कंदा आहियूं। पर उन्हनि वटि इज़त कान्हे, उहा इज़त नथा कनि। माना उन्हनि खे जेको नौकर सम्झनि था उहो नौकर ई आहे, भली 25 साल ड्यूटी करे, 30 साल ड्यूटी करे, आख़िर उनजे लाइ उहो नौकर आहे। ऐं जेकॾहिं का बि ग़लती कंदा त उनखे ईअं धिको ॾेई छॾींदा ॼण त वाक़िफ़ ई कोन हुयो। सो उन शइ खां मां मुतमिन न आहियां ऐं काफ़ी कोशिशूं बि मूं कयूं उते अरबनि सां, छो त मुंहिंजो नंढपण उते गुज़रियो, मुंहिंजी अरबनि में शादी थियल आहे ऐं उन्हनि सां मुंहिंजो तमामु घणो लह चढ़ आहे। सो हमेशह कॾहिं बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि पाण में त इहो ज़िक्र मां ज़रूरु मुबाहिसो कंदो आहियां त बाबा तव्हां हीअं छो था कयो। असुल में उन्हनि खे घमंड आहे पैसे जो, उन्हनि खे अलाह साईं पैसो जो ॾेई छॾियो आहे, नवाबी ॾेई छॾी आहे, त जब रब साईं उन्हनि खे ॾिनो आहे त उहो पोइ कंहिंजी कान नथा कढनि। इहो बसि मक़सदु आहे, त मतिलबु उनखे अहसासु घटि आहे। अच्छा जी दादा। अच्छा, सिराज सारियो साहब खे इहो एडवाइस कंहिं कयो त लाड़काणे में मून प्लस सिनेमा लॻाई वञे, इहो आइडियो तव्हांजो पंहिंजो हुयो या कंहिं दोस्त तव्हांखे सलाह? असुल में मुंहिंजो दोस्त आहे भाउ मोहम्मद इस्माइल जतोई, जेको मुंहिंजो पार्टनर बि आहे। उन सां गॾु असां कराची में मां न्यूप्लेक्स सिनेमा आहे, फस्ट टाइम वियोसि।
उते माहौल जो मूं ॾिठो त मां उनखे इहा एडवाइस ॾिनी त बाबा हाणे हीउ माहौल असांखे पंहिंजे लाड़काने ज़िले में ॾियणो आहे ऐं पंहिंजा मारवाड़ आहिनि उहो हिकु एंटरटेनमेंट कनि लाड़काने में का अहिड़ी एंटरटेनमेंट कोन आहे चईंदा यार हिन जो 8-10 करोड़ ख़र्चो आहे ख़र्चो केरु कंदो हीअं कंदो मां चयो ख़र्च खे जे ॾिसंदासीं त पोइ त असां फ़ाइदो ई न वठी सघंदासीं ज़ारा ॿ रुपया कमाया आहिनि 2 रुपया अलासीं ॾिना आहिनि त उन में असांखे बि फ़ाइदो मिलंदो रोज़ी मिलंदी उहो असां लिलाए कमु कोन था कयूं या अलाह जे वास्ते कमु कोन था कयूं हर को बाज़ार आहे रोज़गार जे लाइ हर को तकलीफ़ूं करे त पोइ मां इहा पॉइंट हिकिड़ी सोची ऐं मां ज़हन में रखी त बाबा इहा लाड़काने में शइ मां ज़रूरु खोलींदुमि पोइ लाड़काने में मां होटल खोलियो होटल जे लेवल ते छो त लाड़काने में अहिड़ा होटल ख़ासि कोन हुया त पोइ मां चयुमि होटल खोलींदुमि सुठी लेवल वारो होटल खणी ईंदुमि पोइ पहिरियों मुंहिंजो हीउ होटल हुयो उनजे हेठां सर्विस जो हूंदी दुकान हूंदा हुया पोइ मां उहे कैंसिल करे मां सिनेमा जो माहौल ठाहियो ऐं माहौल माशाल्लाह परफेक्ट मुंहिंजो बिल्कुलु कामयाबु वियो आहे ऐं तव्हां पाण ॾिसो था लाड़काने जे लेवल ते हुनजो कीअं माहौल आहे जी दादा अच्छा सिनेमा खां अलावा बि को ॿियो बिज़नेस हा मुंहिंजो डोकरी में रेशम गली में सेंटर पियो थो ठहे 5 फ्लोर सेंटर आहे उहो माना हेठि मथे दुकान शॉप्स आहिनि ऐं उन में पंहिंजो मां हिकिड़ो नओं प्रोजेक्ट खणी थो अचां जेको चाइना मां माल आणींदुसि ऐं असांजे माण्हुनि लाइ बिल्कुलु सस्तो हूंदो जेकॾहिं उन्हनि खे लाड़काणे में शइ 1500 में मिलंदी त उहा शायदि मूं वटि मथां 700 में मिले 800 में मिले छो त मां डायरेक्ट इम्पोर्ट कंदुमि चाइना खां ऐं उहा सस्ती हूंदी इनशाला ऐं इहो मां त चवां त ॿाहिरां जा माण्हू जीअं लाड़काणे न अचनि उहे डोकरी में परचेस कनि जा लम्हा जिंदगी जा लम्हा अगर सिराज खान सारियो शायर न हुजे बिज़नेसमैन न हुजे त पोइ छा हुजे जॾहिं नंढपण में मां पढ़णु शुरू कयो पढ़ण खां पोइ असांजे ॻोठ खां ॿियो ॻोठु आहे बिंडी जिते मुंहिंजो भाउ हाफ़िज़ क़ुरान शरीफ़ पढ़ंदो हुयो क़ुरान शरीफ़ यादि कंदो हो पोइ मूंखे शौक़ु पैदा थियो त मां हाफ़िज़ थियां लेकिन बदनसीबी असांजी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो भाउ हाफ़िज़ थी वियो मां न थी सघियुमि ऐं दोस्त 5 भला ठाहियासीं ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं 5 दोस्त भला आहिनि ऐं सुकून आहे अल्हम्दुलिल्लाह माना इहा दिलि जी ख़्वाहिश हुई त हाफ़िज़ थियां पर न थी सघियासीं अगरि ॿार प्राइमरी जे दौरे में हुजे या कॉलेज जे दौरे में हुजे त पढ़ण खां अॻु में उनजी ख़्वाहिश हूंदी आहे त मां काश मां पढ़ी या डॉक्टर थी वेंदुसि या मां इंजीनियर थींदुसि या मां पायलट थींदुसि त इन हवाले सां जॾहिं अवां मैट्रिक ऐं प्राइमरी पढ़ियो त उन वक़्तु अव्हांखे को शौक़ु हुयो नंढपण में हमेशह हर माण्हू शौक़ु रखंदो आहे मां शौक़ु न रखियो हुयो मुंहिंजो शौक़ु इहो हो त मां ॿाहिरि मुल्क वञा
ॿाहिरि मुल्क उते पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयां जंहिं मां पंहिंजो नालो कमायां, जीअं पंहिंजे ॻोठ जा या पंज जेके सियासत में माण्हू नालो कमाइनि था। मूंखे सियासत जो को बि शौक़ु न हुयो, पोइ मुंहिंजो इहो सिर्फ़ु शौक़ु हुयो त मां ॿाहिरि मुल्क में वञी पंहिंजो नालो कमायां ऐं पंहिंजे मिटनि माइटनि में नालो कमायां ऐं पंहिंजी इज़त बरक़रार रखां। पोइ इन जे करे मां सऊदी अरब निकिरी वियुसि ऐं अल्हम्दुलिल्लाह नालो कमायोसीं ऐं नालो अॼु ताईं बरक़रार आहे। सर साहब, तव्हांजी ज़िंदगी जो को अहिड़ो लम्हो जंहिंखे यादि करे ॾुखारा थिया हुजो? ज़िंदगी जा लम्हा त काफ़ी आहिनि जिन खे माण्हू यादि कंदो आहे, पर हिकिड़ो यादगारु लम्हो जेको आहे मुंहिंजी ज़िंदगीअ में उहो कॾहिं विसरंदो न, जेको ज़िंदगी में मूंखे तकलीफ़ पहुती ऐं ॾुखु पहुतो। ऐं हाणे कुझु ॾींहंनि में थियो आहे इहो बि, ज़िंदगी में हिकिड़ो इंसान जी हेतिरी ज़िंदगी गुज़री आई, मूंखे एतिरो ॾुखु ज़िंदगी में न हुयो जेको मूंखे हाणे 2 महीननि जे अंदरि माना 3 महीननि जे अंदरि मिलियो। ऐं उहो ॾुखु अहिड़ो मिलियो जो मूंखां ज़िंदगी भर न विसरंदो। ऐं हालांकि मां बिल्कुलु उन ॾुख ते अफ़सोस बि कयां थो त इहो ईअं न थियणु खपे। हा, ऐं मूंसां जेको मूंखे तकलीफ़ ॾिनी वई उहा हमेशह यादि रहंदी ऐं उनखे कॾहिं विसारबो कोन। पोइ अलाह साईं ख़ैरु कंदो, अलाह जो हबीब इंसान चवंदा आहिनि त इंसानु ॾाढो आहे, तकलीफ़ ईंदी बि आहे, ॾुखु मिलंदो बि आहे, इंसानु बर्दाश्त बि करे वेंदो आहे। पर जेको ॾुखु मूंखे मिलियो उहो अहिड़ी जॻह तो मिलियो जेको मां जिथे मुंहिंजी हर शइ हुई, एॾी दोस्ती, एॾी चङाई, एॾियूं भलायूं, मतिलबु त घणो कुझु हुयो, पर उन मां मूंखे धोखो मिलियो दोस्त मां। पोइ दोस्त मुंहिंजो पंहिंजे मतिलबु त शहर जो ई आहे, ॾोकरी शहर जो आहे, जंहिंमां मूंखे तकलीफ़ आई, पर अलाह हुनखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजे शाल। लेकिन मक़सदु ॻाल्हि जो दिली सदमो असांखे ज़रूरु पहुतो। वेझर में कंहिंसां दिलि लॻी? दिलि त पंहिंजी वालदेन सां आहे, पंहिंजे बचनि सां आहे, पंहिंजे घरवारी सां आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशि नसीबु आहियां त जेकी दिलि आहे न उहा हर इंसान जी दिलि ख़्वाहिश रखंदी आहे त मां 5 दोस्त भला कयां। ज़रूरी न हूंदो आहे त को कंहिंसे इश्क़ करे, कंहिंसे आशिक़ हुजे, दिलि त हर कंहिंसां लॻी सघे थी। ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी काफ़ी माण्हू सां दिलि आहे, ऐं दिली जेकॾहिं मोहबत जी चइबी आहे न, इहा मोहबत आहे। अल्हम्दुलिल्लाह मां इन खां ख़ुशि आहियां ऐं मतिलबु त मूंखे यकीन आहे त मुंहिंजी जेकी मोहबत आहे उहा हमेशह क़ाइमु रहंदी। पहिरियां वारी ज़िंदगी ऐं हाणे वारी मसरूफ़ ज़िंदगी में केतिरो फ़र्क़ु आहे? साईं, हाणे वारी ज़िंदगी जेकी आहे न, हाणे बिज़नेस जेकी ज़िंदगी, कहिड़ी बि ज़िंदगी आहे उहा ॾुखी ज़िंदगी आहे। ख़ुशि केॾो बि इंसानु हुजे, केॾियूं बि ख़ुशियूं छो न हुजनि, पर जॾहिं बिज़नेस 2 रुपया जॾहिं अचनि था न, उन 2 रुपयनि जो जेको इंसान में घमंड थो अची वञे न, उहो त उनखां मां तमामु अवॉइड कंदो आहियां। ऐं दोस्तनि में हमेशह मिसाल पैदा कंदो आहियां त पैसे अचण सां इंसान त मूं माना उहा मोहबत हली थी वञे। कमकार पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके अॻु में हूंदियूं हरकतूं, दोस्तनि सां मिलणु जुलणु, हे हो, हाणे जॾहिं हिन बिज़नेस में अचे थो त पोइ रुॻो सिर्फ़ु पैसे जे मुंहं में मुंहुं आहे त रुॻो पैसो अचे ऐं बिज़नेस खे वधायां, पंहिंजो नालो कमायां, फलाण कयां, दोस्त भाइर संगत उन्हनि खे टाइम नथो हुजे। इन शइ खां मां बिल्कुलु मुतफ़िक़ न आहियां त इहे दोस्त ईअं न कनि। जेके बिज़नेसमैन आहिनि उन्हनि खे मुंहिंजो इहो मैसेज आहे त 5 दोस्त भला जेके रखिया त उनखे विसारियो न, उन्हनि खे टाइम ॾियो, पंहिंजी अज़ीज़नि खे टाइम ॾियो। जेके अज़ीज़ तव्हांखे यादि न आहिनि उन ॾे तव्हां हली वञो, उन्हनि सां वञी मिलो, उन सां मोहबत कयो, उन्हनि खे टाइम ॾियो त तव्हांजी इहा ई मोहबत जेकी आहे न, उहा तव्हांजी इहा ई कमाई आहे, इहा ई बिज़नेस आहे। सारे साहब ॻाल्हि में सिलसिलो अढाई साल रहियल आहे, तव्हां सां गॾु सिलसिलो न आहे। टाइम थियो आहे हिकु कमर्शियल ब्रेक जो वठूं था। कमर्शियल ब्रेक असांजी पेज लाइक को सिधे रखियोसि। ज़िंदगीअ जा लम्हा, ज़िंदगीअ जा लम्हा। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो जीअं तव्हांजे पंहिंजे पसंदीदा प्रोग्राम ज़िंदगी जा लम्हा में अलीकार कयूं था। असां सां गॾु मौजूदु आहे ऐं शाइरी जी दुनिया में वॾो नालो सिराज खान साहिब साहब। तव्हां खाइण में छा पसंदि कंदा आहियो? मां सब्ज़ी घणी पसंदि कंदो आहियां। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि चवंदा आहिनि जेकर मच्छी हुजे, गोश्त हुजे, कुकड़ हुजे, या दावतनि में किथे बि वेंदा आहिनि न, हमेशह इहा चाहत रखंदा आहिनि जेकर हीअं मुर्गा हुजनि, मच्छियूं हुजनि, कुकड़ हुजनि। लेकिन इन शइ खां मां बिल्कुलु पासे आहियां। मां सब्ज़ी जो तमामु घणो शौक़ीन आहियां। मुंहिंजी पसंदीदा जेको खाधो आहे, मुंहिंजी वाइफ ठाहींदी आहे बर्फ़ो, वाङणनि जो बर्फ़ो ठहंदो आहे घर में, ऐं ॿियो मिक्स सब्ज़ी ठहंदी आहे।
उहो सभिनी खे पचाए करे वरी उनखे बाक़ाइदे माना बॉइल करे ऐं उनखे जंहिंमहिल मिक्स जो रंग ईंदो आहे त उनजो मज़ो ई पंहिंजो आहे। गोश्त मशो सभु विसिरी ईंदा आहिनि। घर अचण में सभ खां वधीक इंतज़ारु थी करे इहो त सुवाल अथव जहिड़े करण वारो कयो थी। हाणे कंहिंखे चवां कंहिंखे मिठो कयां, सभु घर में भाती भला आहिनि, सभिनी खे इंतज़ारु हूंदो आहे। पर मुंहिंजी नंढड़ी बेबी आहे क्यूट, रानिया नालो अथसि, तक़रीबन 6 सालनि जी आहे, जंहिंखे नंढपण खां वठी मुंहिंजो घणो इंतज़ारु हूंदो आहे। हूअं बि मतिलबु त औलाद जो घणो प्यारु आहे ऐं पंहिंजी वाइफ बि तमामु उनखे बार बार टेलीफोन जो इंतज़ारु, बार बार टेलीफोन कंदी, अञा देरि कई अथव, अञा देरि कई अथव। पर मुंहिंजी नंढड़ी न सुम्हंदी जेसीं ताईं मां घर न पहुचंदुमि। साहिब तव्हां कलर कपिड़नि में कहिड़ो पसंदि आहे त हीउ कलर मां जॾहिं पाईंदुसि त ॾाढो मूंखे सुठो लॻंदो? वाइट कलर तमामु प्यारो कलर आहे जेके हर माण्हू पसंदि बि करे थो ऐं अक्सर करे असां सऊदी अरब में मां जुबो हमेशह वाइट घणो पातो, छो त उते जुबो जी जेकी आहे ड्रेस हूंदी आहे सॼो हिकिड़ो ई हूंदो आहे ऐं उन में साईं नबी साईं जन जो बि ॻोल्हा आहे त अशी जेकी आहे कपिड़े जी उनजी पंहिंजी ख़ुशबू आहे। मतिलबु वाइट कलर तमामु प्यारो आहे, सभिनी कलर खां मुख़्तलिफ़ कलर आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, थोरो सारो टाइम ॾिनो आहे। मूंखे ख़ुशी थी आहे त सिंध रंग टीवी जे तरफ़ां तव्हां आयव ऐं ज़िंदगी जा लम्हा जेको तव्हां प्रोग्राम खणी आया हो, मूंखे ख़ुशी थी आहे त तव्हांजो इहो प्रोग्राम सुठो कामयाबु आहे ऐं तव्हांजा थोरा आहिनि जो तव्हां हिन महिल लड़ी आया हुआ ऐं मूंखे तव्हां दाद बि ॾिनियो ऐं तव्हां मूंखां इंटरव्यू कयो ऐं अलाह तव्हांखे हिफ़्ज़-ए-अमान में रखे, सदाईं सुखिया हुजो, शाल जिथे बि हुजो अलाह जे हिफ़्ज़-ए-अमान में हूंदव ऐं मां ख़ुशनसीबु आहियां। अॻिते बि असांजा दोस्त जेके सुठा सुठा दोस्त आहिनि उन तव्हां वेंदव ऐं उन्हनि खे तव्हां तारीफ़ कराईंदव ऐं मां तव्हांखे वरी बि चवां थो त तव्हां जस लहो त तव्हां हीउ प्रोग्राम जॾहिं को शुरू कयो आहे ऐं माशाल्लाह सुठी लेवल ते कामयाबु बि वियो आहे ऐं अॻिते बि तव्हां सुठी मरूफ़ शख़्सियतनि खे तारीफ़ कराईंदव ऐं अलाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो। मैसेज मुंहिंजो सभिनी जे लाइ इहो आहे त ज़िंदगी हिकु इंसान जे लाइ अनमोल गिफ्ट आहे ऐं उन ज़िंदगीअ खे तव्हां ख़ुशगवार जे चाहियो था त बणायूं त उन जे लाइ सभ खां पहिरियां निमाज़ अदा कयो। निमाज़ में जेको सुकून आहे इन एॾी शइ कंहिं में बि सुकून आहे। हमेशह इंसानु चवंदो आहे त यार हाणे मां वॾो परेशान आहियां, मूंखे मुंहिंजे मथां कर्ज़ु थी वियो आहे, मां तकलीफ़ में आहियां, मां हीअं आहियां। इन जो सभु हल को दोस्त न आहे, को भाउ न आहे, को अज़ीज़ न आहे, इन जो हल मुंहिंजो रब आहे। तव्हां उहा दुआ मुंहिंजे रब खां घुरो, उहो तव्हां पिनो मुंहिंजे रब खां पिनो, उहा जेकी बि तव्हांजी तकलीफ़ आहे इनशाला दूरि करण वारो मुंहिंजो रब आहे। ऐं निमाज़ खे तव्हां तरजीह ॾियो, निमाज़ तव्हां शौक़ सां पढ़ो त मूंखे यकीन थो अचे त तव्हांजी हर मुश्किल दूरि थी वेंदी ऐं मुंहिंजो ॾियण वारो रब आहे जंहिं वटि कंहिं शइ जी खोटी न आहे। ऐं इनशाला मुंहिंजो पैगाम पंहिंजनि अज़ीज़नि, पंहिंजे भाइरनि, पंहिंजे दोस्तनि ऐं मुंहिंजे ॾिसणंदड़नि खे इहो पैगाम आहे त पढ़ाईअ ते वधि में वधि ध्यानु ॾियो ऐं पंहिंजे अबे अमर जी ऐं पाण जे वॾे खां उनजो अदब कयो। हिकिड़ा हूंदा आहिनि पंहिंजे पीउ माउ भाइरनि ऐं पंहिंजे मिटनि माइटनि जो अदब कंदा आहिनि ऐं ॿियनि जी का बि करण न आहिनि कढंदा, लेकिन इहो ग़लति आहे। पाण खां वॾो जेको बि आहे न उहो मुअज़्ज़िज़ आहे, क़ाबिल एहतराम आहे, उनजी तव्हां इज़त बख़्शो। ख़ुदा ॾिसे थो तव्हांजी, ख़ुदा इज़त कंदो, पर उहो शख़्स पाण बि तव्हांजी इज़त कंदो त हिन शख़्स मां मूंखे इज़त मिली आहे ऐं हीउ इंसानु सचो ऐं भलो माण्हू आहे जंहिं मूंखे एतिरी इज़त ॾिनी आहे। ऑटोमेटिकली हुनजे दिलि में अहसासु पैदा थींदो ऐं तव्हांखे उहो इज़त पाण ॾींदो। पर मुंहिंजो रब जेको आहे न उहो बेपरवाह, उन वटि कंहिं शइ जी खोटी न आहे। त जेतिरो थी सघे त पंहिंजे बचड़नि ऐं पंहिंजी घरवारी जो वधि में वधि ख़्यालु रखो। अमर त हाणे उहा उनजो त प्यार जी त इंसानु उनजे अदब जी त ॻाल्हि सोचे नथो सघे, उहा त वॾो हिकिड़ो दर्जो आहे, अलाह खां पोइ दर्जो अमर जो आहे, अबे जो आहे। पर आख़िरी पैगाम मुंहिंजो पंहिंजे भाइरनि खे इहो हूंदो ऐं पंहिंजे ॾिसंदड़नि खे त पंहिंजी ज़ाल जो अदब कयो, पंहिंजी ज़ाल खे एतिरो प्यार ॾियो, एतिरी मोहबत ॾियो जो तव्हांजे लाइ उहो हमेशह दुआगू रहे ऐं हमेशह तव्हांजे लाइ कॾहिं अंदरि मूं अहिड़ी ॾुखिंदड़ का लफ़्ज़ न कढे जंहिंमें तव्हांखे तकलीफ़ अचे, छो त उहो बचनि जी माउ आहे, तव्हांजे बचनि खे सुखियो रखंदी। तव्हां पंहिंजी ज़ाल सां प्यारु कयो, पंहिंजी ज़ाल खे मोहबत ॾियो, ऑटोमेटिकली तव्हांजे बचनि जी जेके आहे न उहा पाण ई ऑटोमेटिकली परवरिश थी वेंदी ऐं तव्हां ईअं सम्झो तव्हां पंहिंजे बचनि खे ख़ुदि पालियो था। सो मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां, महिरबानी तव्हांजी। ऐं इनशाला तव्हां सभु जेके बि मूंखे ॾिसंदड़ आहियो सभिनी खे रब साईं ख़ुशि रखंदो, शाल जिथे बि हूंदव अलाह जे हिफ़्ज़-ए-अमान में हूंदव ऐं रब साईं जी शान हूंदव, मदीने सरकार जी शान हूंदव। ऐं मां तव्हांजो दुआगू आहियां, हमेशह आल मुस्लिमीन आल मख़लूक जे लाइ दुआगू आहियां त मुंहिंजा मालिक सभिनी जी मोहबतूं क़ाइमु रखे, हिक ॿिए सां प्यार ऐं दुश्मनीअ खां पनाह ॾे। महिरबानी। ज़िंदगीअ जा लम्हा